पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकल पार्टियूं हिन खे जेको आहे सो लीड कनि, उन्हनि जो कमु आहे, असांजो कमु न आहे वकीलनि जो। पर जेकॾहिं का पॉलिटिकल पार्टी लीड करण लाइ तयारु न आहे त वकीलूं ऐं बारूं अञा सुंद कोन्हे थियूं। उन में गैरतमंद नौजवान मौजूदु आहिनि जेके बबर लोहे वांगुरु लीड करे ऐं असां कंहिं हिकिड़ी मेन पाकिस्तान जी आर्टिलरी ते वॾो एहतजाज कंदासीं ऐं दुनिया ॾिसंदी त बबर लोहे वांगुरु उते दुनिया कीअं थी गॾु थिए। असां तमामु ॿारनि सां कॉन्टेक्ट करे छॾियो आहे, ऑल ओवर पाकिस्तान असां कॉन्टेक्ट पिया करियूं। इंशाअल्लाह ताला ॾिसो, हाई डीज़ल ग़रीब माण्हू जो तेल आहे, तव्हां उन तां हिकिड़ो रुपयो न लाथो अथऊं, 526 रुपया आहे। तव्हां मूंखे ॿुधायो 70% पाकिस्तान जी आबादी एग्रीकल्चर ते बेस करे थी। हिननि त तबाह बर्बाद करे छॾियो, ग़रीब माण्हू जो जेको खाइण जो टुकर बोर आहे उहो हिननि पुराए छॾियो। असां सम्झूं था ही ज़लालत आहे, हाणे हिन में को तव्हां माण्हुनि वटि ऑप्शन न आहे। छॾियो सिर्फ़ु इहो ऑप्शन आहे त माण्हू रोड ते अचनि ऐं माण्हू तव्हांखे चवनि त नो। अब हाणे बस जो जेतिरो तव्हां ज़ुल्म कयो, जेका ज़्यादती कई, दैट्स इट। तव्हां ड्रामा न कयो। जंहिं ईरान में जंग थी हले उते अहिड़ा हालात कोन्हे, तव्हां जेको हिते तव्हां माण्हुनि सां वेदन करियो वेठा आहियो, माण्हू केॾां वञनि, ग़रीब माण्हू काॾे वञे। ही बारूं निकितियूं आहिनि, ऐं चवां थो बार हैदराबाद बार हमेशह पहिरीं जॻह लायट्स मूवमेंट हली, उन में बि 2007 में चौधरी इफ्तिकार हैदराबाद बार मां शुरू थी, बबर लोहे जी तहरीक 61 बि काविंदे हैदराबाद मां शुरू थी। अॼु असां वरी हैदराबाद में आया आहियूं ऐं असां सम्झूं था तव्हांजे चैनल जे तवसल सां सॼी आवाम खे चवां थो, बाबा रुगो फेसबुक खे छॾियो, सोशल मीडिया खे छॾियो, अॼो प्रैक्टिकली जुड़ो ऐं असां सां गॾु बीहो। पोइ तव्हां ॾिसो, आउं तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, अंगेज़ रेस दे खून दे आशकां मन वसाकी बेम के बनी आदस्त बिरांत के अज़ैम, कुनी लश्कर जे आशिक ते हमलो करे उनजो रत वहाए। पर ऐं साकी अवाम जे तव्हांजो असां वकीलनि खे साथ मिलियो, तव्हांखे आऊं यकीन थो ॾियारियां इन निज़ाम खे, बदबूदार निज़ाम खे जड़ मां कढी उछलाए ॾींदासीं। ही हुकूमत आहे ई कान, 47 फार्म जी हुकूमत आहे जंहिंजो कम ई इहो आहे त अचो त भतो वठूं अवाम खां। कहिड़े तरीक़े सां भतो वठूं? ही भतो आहे नेचुरली। तव्हांखे आउं ॿुधायां, बंदूक जे ज़ोर ते असांजी हुकूमत माण्हुनि खां सिर्फ़ु भतो पई बटोरे, का शइ कान्हे। असीं ॾिस पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तान में यकीन रखूं था, पाकिस्तान जी ख़ुशहाली में यकीन रखूं था, लेकिन ही कहिड़ी ज़्यादती आहे? ग़रीब माण्हू केॾां गुज़र करे, कीअं वे? तव्हां ग़रीब जो गबो पुराए छॾियो, उनजो रोज़गार पुराए छॾियो, उनखे ज़लील करे छॾियो। तव्हां सिर्फ़ु इन करे तव्हां सम्झो था त का क़यादत न आहे, को माण्हू ॿाहिरि न निकिरंदो, को तव्हां माण्हुनि खे फेस न कंदो। तंहिं करे ही यगाननि जी जेके वकील आहिनि, पंहिंजे हर वकील तव्हां ॾिसंदो, असां वकीलनि सां मशवरा करे छॾिया आहिनि। इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो हर बार निकिरी मेन आर्टिलरी रोड ते अवाम सां गॾु वेही रहंदी ऐं पोइ तव्हां रोइजो न। उन वक़्तु असांजा मुतालबा बि वॾा हूंदा, उन वक़्तु असांजूं शयूं बि वॾियूं हूंदियूं। असां हिकिड़ो इंच पोइते न हटंदासीं बबर लोहे वांगुरु। हिकिड़े दफ़ा वकीलनि, तव्हांखे ख़बर आहे त वकील जॾहिं हिकिड़ो दफ़ो फ़ैसिलो कनि थियूं, बारूं फ़ैसिलो कनि थियूं, पोइ हुन ते बीहनि था। 12 सिंध बार काउंसिल जा जेके मेंबरान आहिनि, अपोज़िशन में वेठा आहिनि, उन्हनि सभिनी सां तय थियो आहे इंशाअल्लाह ताला। तव्हां ॾिसंदो ही पाकिस्तान लेवल जी तहरीक हूंदी, रबिया बाजवा साहिबा वारा हुजनि, मक़सूद भुट्टर साहिब वारा हुजनि, ॿिया जेतिरी पाकिस्तान जी क़यादत हुजे, अली अहमद कुर साहिब वारा हुजनि, बुलेज़ साहिब वारा हुजनि, असां सॼी पाकिस्तान जी, मुनीर मलिक सीनियर साहिब हुजे, असां सॼी पाकिस्तान जी क़यादत सां असां हिकिड़े मिंट ते तालुक में आहियूं ऐं कॉन्टेक्ट में आहियूं। इंशाअल्लाह ताला पॉलिटिकल पार्टियुनि खे बि गॾु करे ऐं सोशल एक्टिविस्ट, उन सां गॾु प्रेस क्लबनि खे गॾु करे असां हिकिड़ी एॾी वॾी तहरीक खे जनम ॾींदासीं जेका हुकुमरानी भुलिजी वेंदा त ही शहबाज़ शरीफ़ कहिड़े क़िस्म जो माण्हू रखियो अथनि। चए थो शहर में वञो ई न। बाबा शहर ई को तव्हांजो ठाहियल आहे, तूं हिन जो को मालिक आहीं, वारिस आहीं, शहर में न वञो। या को शरीफ़नि शहर ठहिरायो आहे? हैदराबाद शहर में के बि लिगारी न निकिरे, माना शरीफ़नि ठहिरायो आहे। यार ख़ुदा जी कसम आई थियसि, सम्झायोसि, को अकुल ॾियारियोसि।